अभी तक मांगा नहीं है हमारा रिहेबिलिटेशन और रिकंस्ट्रक्शन की मदद। खान साहब का वो आदत उसका है दूसरों पे इल्ज़ाम लगाना, लेकिन मेरा नहीं ख्याल में पाकिस्तान की तारीख में किसी पे ये से इल्ज़ाम लगा हो कि उन्होंने चंदा का या ज़कात का या सिला मुतासरीन से चोरी किया। खान साहब पे ये इल्ज़ाम लगा है और मैंने नहीं लगाया। फाइनेंशियल टाइम्स जो इंटरनेशनल न्यूज़पेपर है, उन्होंने साबित कर दिया कि ये चंदा चोर है। तो जो खुद चंदा चोर है वो जगह जगह जाके हुकूमत को कहता है चंदा चोर। खान साहब का मुनाफिकत पूरा पाकिस्तान को नजर आ रहा है। तो खान साहब का तरीकाकार ये है कि झूठ बोलो, इतना झूठ बोलो और कुछ न कुछ झूठ कोई लोग मानेंगे। हम नेक नियति के साथ मेहनत कर रहे हैं, मेहनत करते रहेंगे। बिलावल भुट्टो ज़रदारी इमरान खान के चंदे चोर ऐं ज़कात चोर करार ॾेई छॾियो। पीपल्स पार्टी के चेयरमैन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ॿोॾ दौरान कुछ माण्हू इक़्तिदार लाइ साज़िशूं करे रहिया आहिनि। पढ़ी फंडिंग वठण वारो चोर ॿियनि ते इल्ज़ाम मढ़ी रहियो आहे। सियासत बि कंदासीं पर पहिरीं अवलियत ॿोॾ मुतासिर आहिनि। इमरान खान पंहिंजो घर रेग्यूलाइज़ कराए ॿियनि जा घर किराया। इमरान खान की हुकूमत में दोस्त मुल्कनि के नुक़सान पहुतो। इमरान खान की मुनाफिकत पूरे मुल्क में नज़र अची रही है। चीन से असां हिमालया का भी वधीक ऊंचा लागापा आहिनि। ॿोॾ खां पोइ मुल्क बीमारियुनि जी सूरत में हिकु ॿी तबाही खे मूड़ी रहियो आहे। पाणी सबबि बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। सिंध जे ॿोॾ मुतासिर इलाइक़नि मां 50% पाणी निकिरी चुको आहे। 3 करोड़ माण्हू मुतासिर थिया आहिनि। 4 लख एकड़नि ते बीठल फसल उड़ी वियो। ॿियो सबबि सिंध समुंड जो ॾेख थी रहियो आहे। पीपल्स पार्टी के चेयरमैन ऐं पढ़ी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ॿोॾ में सोच खां वधीक नुक़सान थियो। पाणी लही वञण बाद नुक़सान जो सही अंदाज़ो थींदो। माण्हुनि जी बहाली लाइ महिनत कई पई वञे। ॿोॾ दौरान वज़ीर आज़म जेकी क़दम खयां उहे तारीफ़ जोगा आहिनि। जिन माण्हुनि जा घर तबाह थिया उन्हनि खे घर ठाराए ॾिना वेंदा। पहिरीं माण्हुनि जी ज़िंदगी पोइ सियासत ॾिसंदासीं। ॿोॾ मुतासिरनि खे घर ठाहे ॾियण लाइ वर्ल्ड बैंक खां कर्ज़ वरितो पियो वञे। अहिड़ी ॿोॾ मुस्तक़बिल में बची सघे थी। हाणे खां ई कमु करणो पवंदो। पीटीआई मेंबरनि खे पार्लियामेंट में वापसी लाइ 5 ॾींहनि जी मोहलत ॾियूं था। पीटीआई मेंबर मुतमइन कनि त पार्लियामेंट में वापसि वञणु चाहिनि था। कसमनामो ॾियनि त पार्लियामेंट जी बाइकाट जी पॉलिसी खे नथा मञनि। क़ौमी असेंबली जे स्पीकर खे हिदायतूं जारी करे न थी सघिजे। जन पीटीआई मेंबरनि जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर न आहिनि थियूं, उहे त पार्लियामेंट में वेहनि। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मीरुल्लाह पीटीआई जे 10 इस्तीफ़ा ॾींदड़ मेंबरनि जी दरख़्वास्त ते रिमार्क ॾींदे चयो आहे त अदालत खे पार्लियामेंट जो एहतराम आहे। उन खां अॻु बि हिकु पटिशन दाख़िल कई वई हुई। छा हीअ सियासी पार्टी जी पॉलिसी आहे? अवाम भरवसो करे नुमाइंदनि खे पार्लियामेंट मोकिलियो हो। चीफ जस्टिस हिदायतूं ॾिनियूं त दरख़्वास्त गुज़ारनि खे मसइलनि जे हल लाइ सियासी पार्टियुनि सां ॻाल्हियूं करणु घुरिजनि। रुपयो वधीक सघारो, डॉलर की कदर में घटाई। डॉलर वधीक ₹2 पैसा सस्तो थी वियो। इंटरबैंक में डॉलर ₹222 जो थी वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ टेक्सटाइल इंडस्ट्री के बहरान जो नोटिस वठी छॾियो। नाणे वारे वज़ीर इसहाक डार ॻाल्हियुनि लाइ अॼु आप्टिमा अॻवाननि खे इस्लामाबाद घुराए वरितो। ज़रियनि मूजिबि नाणे वारे वज़ीर ऐं आप्टिमा अॻवाननि में ॻाल्हियूं अॼु शाम 6 वॻे इस्लामाबाद में थींदियूं। ज़रियनि मूजिबि आप्टिमा अॻवाननि जो वफ़्द गोहर एजाज जी सरबराही में इस्लामाबाद पहुचंदो। हुकूमती वफ़्द में नाणे वारो वज़ीर इसहाक डार, पावर डिवीज़न ऐं नाणे वारी वज़ारत जा अमलदार हूंदा। वज़ीर आज़म मियां शहबाज शरीफ अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कंदो। ज़रियनि मौजूदु प्रेस कॉन्फ्रेंस दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ मुल्की मौशी सियासी सूरत हाल ते क़ौम खे एतमाद में वठंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पीडीएम ऐं इत्तेहादी पार्टियुनि जे अहम फ़ैसिलनि बाबति बि क़ौम खे आगाह कंदो। ज़रियनि मौजूदु वज़ीर आज़म प्रेस कॉन्फ्रेंस में साइफ़र मामले ऐं पीटीआई जे लॉन्ग मार्च जी कॉल ते पॉलिसी बयान बि ॾींदो। सदर आरिफ अलवी पार्लियामेंट जो गॾियल इजलास अॼु शाम 5 वॻे तलब करे वरितो।
सदर आरिफ अली पार्लियामेंट के गडियल इजलास के खिताब कंदो। ज़रियन मूजिब सदर पंहिंजी तकरीर में इमरान खान जी हुकूमत ऐं हाणोकी हुकूमत जे कारकर्दगी जो जाइज़ो वठंदो। आर्मी चीफ जनरल जावेद बाजवा अमेरिका जो दौरो मुकम्मल करे वतन वापसी लाइ रवानो थी वियो। आर्मी चीफ के दौरे दौरान अमेरिकी बचाव वारी वसी समेत बाइडन इंतजामिया के आला अमलदारनि सां मुलाक़ातूं कयूं। आर्मी चीफ पाकिस्तानी सफारतखाने में थियल तकरीब के खिताब कयो। ज़रियन मौजूद आर्मी चीफ जनरल जावेद बाजवा अफगानिस्तान, चीन ऐं भारत जे मामलनि ते बि ॻाल्हियूं कयूं। मांझंदि भरिसां ख़ौफ़नाक हादिसो इंडस हाईवे ते भावलपुर खां कराची वेंदड़ कोच ऐं ट्रक में आमू साम्हूं टक्कर बैदि कोच खे बाहि लॻी वई। 3 औरतुनि ऐं ॿारनि समेत 13 ॼणा फोत, 15 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। मक़ामी माण्हुनि मोटरवे पुलिस ऐं मांझंदि पुलिस ज़ख़्मीन ऐं फोतियुनि जा मड़ खणाए तालुके इस्पताल मांझंदि मुंतक़िल कया। फोतियुनि में अक्सरियत पंजाब जे रहवासियुनि जी आहे। कोटड़ी में हथियारबंदनि फायरिंग करे मेंढेवाड़े जे चौकीदार खे क़त्ल करे छॾियो। सेशन कोट रोड ते नामालूम हथियारबंदनि वाड़े ते चढ़ाई करे फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि चौकीदार अली हसन चोरो माची वियो। इतला ते पुलिस पहुची माजी वियल चौकीदार जो मुड़े इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पनवा अखिल भरिसां चाचड़ बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां फायरिंग, हिकु ॼणो मारिजी वियो। गदापुर थाणे जे हद जलाल ॻोठ में चाचड़ बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में हिकु भेरो ॿीहर पुराणो तकरार भड़की उथियो। हथियारबंदनि फरमान चाचड़ जे घर ते चढ़ाई करे फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि फरमान चाचड़ जो भाउ मलूक चाचड़ मारिजी वियो। धुरियुनि में 2 कलाकनि खां लगातार फायरिंग हलंदड़ ज़रियनि मूजिब मक़तूल जे भाउ फरमान ते अमीर बख्श चाचड़ जे क़त्ल जो इल्ज़ाम हो ऐं पलांद लाइ संदसि घर ते हमिलो कयो वियो। कराची में फौरन हथा ज़ख़्मी थियल पुलिस स्टेशन वासी नौजवान इस्पताल में फौत। कराची जे अयूब ॻोठ वारे इलाइक़े में सब्ज़ी विकिरो कंदड़ अली उर्फ़ ॾाढो जतियाल ऐं सुहेल जतियाल रिक्शा ते सब्ज़ी खणी सब्ज़ी मंडी वञी रहिया हुआ त जमाली पोर्ट वटि हथियारबंदनि खां इनफुर जी कोशिश कई। मज़ाइम ते गोलियूं हणी ॿिन्ही नौजवाननि खे ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी अली उर्फ़ ॾाढो जतियाल कराची जी खानगी इस्पताल में ज़ख़्मनि जी सट नसंदे दम ॾेई छॾियो। नौजवान जे फौत थियण जे इतला ते संदसि घर में कोहराम मची वियो। ऐं दोदापुर भरिसां मखदूम बिलावल थाणे जे हद मां मुबैना अगवा थियल 3 ॼणनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर। पुलिस ज़रियनि मूजिब ॻोठ वधियो पंवर जे रहवासी गिरफ़्तार थियल 2 भाइर आज़म पंवर, ख़ालिद पंवर ऐं संदसि माइट नज़र पंवर पुलिस खे घुरबल हुआ। खेनि पुलिस हिक केस में हिरासत में वरितो आहे।